अस्सलाम वालेकुम। ये असांजी अॻे वीडियो में तव्हांखे इंट्रोडक्शन फॉर सब्जेक्ट वर्ब एंड ऑब्जेक्ट एंड कंप्लीमेंट उन खां पोइ हाणे उनखे पाण तफ़सील में हलंदासीं। अॻिते पाण तफ़सील कंदासीं, डेफिनेशन कंदासीं त असल में सब्जेक्ट आहे छा। सब्जेक्ट इज डूअर ऑफ एन एक्शन इन एनी सेंटेंस इज कॉल्ड सब्जेक्ट। जेकर कंहिं जुमले में को कम जो कंदड़ जे करे हूंदो उनखे पाण छा चवंदा आहियूं, सब्जेक्ट चवंदा आहियूं। आ नोट इन में नोट आहे ए सब्जेक्ट ऑलवेज कम इन द बिगिनिंग एनी पॉजिटिव सेंटेंस। जेको असां वटि पॉजिटिव सेंटेंस यानी हाकारी या बयानी जुमलो जेके पाण चऊं था उन में पाण पॉजिटिव में हमेशह जेको सब्जेक्ट जेको आहे तेरे पंहिंजे शुरू में ईंदो यानी बिगिनिंग में ईंदो ऐं वो आखिर में कोन ईंदो। जेकर पाण आखिर में कंदासीं, अॻ में कुछ रदो बदल कंदासीं त असांजो जुमलो सही परफेक्ट कोन थींदो ऐं सम्झण में असांखे ॾुखियाई थींदी। हाणे हिन में पाण खयो आहे फॉर एग्जांपल सीमा टीचर्स इन कॉलेज। सीमा कॉलेज में पढ़ाई थी। हाणे सीमा छा आहे, ये आहे सब्जेक्ट कम जी कंदड़। उनखे पाण सिर्फ़ गोलमाल करे तव्हांजे ये आगे समझण में आसानी थी। टीचर्स इन अ कॉलेज। हां जेकर हिन जुमले खे पाण वर्ब में इस्तेमाल करे सघूं था, पर वर्ब खे वरी अॻियां थोरो पाण डेफिनेशन करूं जी उन वर्ब असांखे बहितर नमूने समझ में अची वञे त वर्ब असल में हूंदो छा आहे। ए वर्ब टेल्स अस अबाउट एन एक्शन ऑफ अ सब्जेक्ट। असी वर्ब उन शइ खे चऊं था जेको कम थियो हुजे यानी फ़इल हुजे। वर्ब उहा शइ जेको असीं कम करियूं था, मिसाल रीडिंग करियूं था, राइटिंग करियूं था या ईट ड्रिंक वाटर असीं पानी पीऊं था। जेकर का बि शइ असीं जेका करियूं था, फ़इल करियूं था, जेको कम करियूं था उनखे पाण छा चऊं था, वर्ब चऊं था। त कहिड़ो कम कयो, कहिड़ो कंहिं ते थियो उहो पाण कोन ॾिसंदासीं, ऑब्जेक्ट खे छॾे ॾींदासीं, पाण सिर्फ़ सब्जेक्ट ऐं वर्ब ते ईंदासीं। पहिरीं पाण सब्जेक्ट में अचे तो सीमा ऐं असलम अचे तो। हाणे हेठि जे पाण वर्ब खे वाज़े कंदासीं त पाण छा कंदासीं, इहो ई जुमलो खणी वठूं या कोई ॿिया जुमला पाण लिखी वठूं था। अॻियां एग्जांपल में द स्टूडेंट्स स्पीक इंग्लिश। हाणे जेकर पाण सिर्फ़ हिनखे टिक कंदासीं द स्टूडेंट्स त इहो पंहिंजो छा थी वेंदो, सब्जेक्ट थींदो। पर सब्जेक्ट अॻियां पाण जेॾी महिल अचूं था स्पीक, स्पीक छा आहे, ॻाल्हाइण। स्पीक माना ॻाल्हाइण, वो छा थी वियो, पंहिंजो हिकिड़ो वर्ब थी वियो। छा आहे, इंग्लिश ॻाल्हायूं था, इंग्लिश छा थी वियो, ऑब्जेक्ट थी वियो। अॻियां अचूं था अली लाइक्स फ्लावर्स। अली छा करे थो, गुल पसंद करे थो। जेकॾहिं पाण अली खे लाइक्स करे, अली लाइक्स खाली करियूं त सिर्फ पंहिंजो छा, अली पसंद करे थो। इन लाइ कंप्लीमेंट जे लाइ या पूराई जे लाइ पाण जा मटीरियल आहिनि, मेन मटीरियल आहे सब्जेक्ट, वर्ब एंड ऑब्जेक्ट। हाणे अॻियां हली तव्हांखे ऑब्जेक्ट जे बारे में वधीक तफ़सील सां ॿुधाईंदासीं। हिन पहिरीं ॻाल्हि सम्झण जी यादि, अॻ में तव्हांखे मूं ॿुधायो त जेकॾहिं को पाण जुमलो लिखूं था या पढ़ूं था या किथे बुक्स में पाण पढ़ंदे ॾिसंदा आहियूं को बि सब्जेक्ट हुजे, एनी सब्जेक्ट, लाज़मी कोन्हे त इंग्लिश सब्जेक्ट में पाण उन ते ग्रामर ते ध्यानु ॾियूं त असांजो जुमलो कहिड़े तरतीब में लिखियलु आहे, पर न, हर सब्जेक्ट में असांखे ॾिसणो आहे त इहो जुमलो कहिड़ी तरतीब में लिखियलु आहे, असांखे वधीक उन मां रहनुमाई मिलंदी। हाणे हिन खां पोयां असीं वरी नई वीडियो ते ईंदासीं, हमारे लाइ ऑब्जेक्ट पेश कंदासीं। हिन खां बहितर आहे त हिन में तव्हां वधीक कुझु सजेशन ॾियो ऐं कमेंट्स करियो, लाइक करियो, जीअं अवांजे अॻियां ॿी नई वीडियो अवांजे अॻियां पेश करे सघूं।